क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज 3.4 हिन प्रॉब्लम में भी असी हिन के असी z जे बराबर वठंदासीं सपोज कंदासीं त ही हिन जो उपतड़ा 1/z थींदो लेट z इज इक्वल टू t + 16 अपॉन t देन त ही थींदो 1/z छाकाणि त ही ॿई हिक ॿिए जा उपतड़ा आहिनि हिकु ॾिसो ही हिन में उबतो थी वियो तंहिंजे करे हाणे इक्वेशन 1 बिकम्स इहो वैल्यू असीं इक्वेशन 1 में पुट कंदासीं ठीकु आहे सो पुटिंग इन इक्वेशन 1 putting in equation 1 we got z plus 1/z equal to 1/12 हिननि जी LCM लऊं implies z LCM z थींदी z एॾे मल्टीप्लाई थींदो z स्क्वायर प्लस 1 इक्वल टू ही थींदो 2 ॿार 24 ऐं हिकु 25 25 भाङे 12 क्रॉस मल्टीप्लिकेशन कयूं यानी 12 एॾे मल्टीप्लाई थींदो z एॾे मल्टीप्लाई थींदो 12 z स्क्वायर प्लस 1 z एॾे मल्टीप्लाई कयूं त 25z हिते पॉजिटिव आहे z हेॾे ईंदो त नेगेटिव थींदो ही 12 हिन सां मल्टीप्लाई कयो 12z स्क्वायर ही हेॾे अचनि 25 -25 प्लस 12 खे 1 सां मल्टीप्लाई कयो सेटिंग करे लिखियोसीं 12 खे हिन सां मल्टीप्लाई 12z स्क्वायर प्लस 12 ईंदो पर 25 हेॾे ईंदो माइनस थींदो ऐं असीं सेटिंग करे बि लिखी छॾियोसीं हिन जा फैक्टर लऊं मल्टीप्लाई कयूं त 144 अचे ऐं एड कयूं त -25 अचे अहिड़ा 2 नंबर सोचो -9 ऐं 16 हिन खे अगरि डिकम्पोज़ कंदासीं 25 खे -9 ऐं 16 में त असांखे मल्टीप्लाई बि सेटिस्फाइड मिलंदो ऐं एडिशन बि मिलंदो त हीअ थींदो 12z स्क्वायर ही फैक्टर तव्हां मैट्रिक क्लास में बि सिखी आया आहियो -9z हिन खे डिकम्पोज़ कंदासीं -16z प्लस 12 इक्वल टू 0 डिकम्पोज़ अहिड़े नमूने कंदासीं जो साॻियो ई 25 थी वञे ऐं मल्टीप्लाई कयूं त 144 थी वञे 144 हितां 3z कामन त हीअ थींदो 4z माइनस 3z हितां कामन कढियोसीं हितां -4 कामन z माइनस 3 इक्वल टू 0 त हिते मिलंदो असांखे 3z माइनस 4 हेॾां असांखे मिलंदो 4z माइनस 3 सॉरी 4z माइनस 3 इक्वल टू 0 हिननि ॿिन्ही जी प्रोडक्ट 0 जे बराबरि आहे त या त ही 0 जे बराबरि आहे या ही 0 जे बराबरि आहे ईदर 3z माइनस 4 इक्वल टू 0 आर 4z माइनस 3 इक्वल टू 0 हिन खे अगरि सोल्व कंदासीं हिते -4 आहे त हेॾे राइट साइड ते ईंदो +4 थी वेंदो ऐं 3 हिते मल्टीप्लाई आहे त डिवाइड में अची वेंदो यानी z इज इक्वल टू 4/3 छाकाणि त 4 हेॾे माइनस आहे हेॾे ईंदो प्लस थी वेंदो ऐं 3 डिवाइड में अची वेंदो हिते बि अहिड़े तरीक़े सां सोल्व कयूं आर z इज इक्वल टू 3 हेॾे पॉजिटिव थी वेंदो ऐं 4 हिन जी डिवाइड में अची वेंदो z जो वैल्यू हिते मिलियो 4/3 ऐं हेॾां मिलियो 3/4 वैल्यू रिप्लेस कयूं z जो z बराबरि छा आहे t + 16/2 रिप्लेसिंग वैल्यू ऑफ z z जो वैल्यू असीं रिप्लेस कयूं त z जो वैल्यू हेॾां आहे 4/3 यानी स्क्वायर रूट t + 16/t इक्वल टू 4/3 आर z जो ॿियो जेको वैल्यू आहे t + 16/t ॿिन्हिनि सूरतुनि में असां ही z जो वैल्यू पुट कंदासीं ही z पुट कंदासीं इक्वल टू 3/4 स्क्वायरिंग बोथ साइड ॿिन्ही खे स्क्वायर कयूं हिन हेॾां बि स्क्वायर कयूं हेॾां बि ही बि स्क्वायर पहिरियां ही सोल्व कयूं पोइ ही साइड सोल्व था कयूं स्क्वायरिंग बोथ साइड स्क्वायरिंग ऑन बोथ साइड्स ही पहिरियां साइड सोल्व कयूं साॻे तरीक़े सां ही बि सोल्व कंदासीं ही थी वेंदो t + 16/t ऐं ही थी वेंदो हिन जो स्क्वायर कंदासीं 16/9
क्रॉस मल्टीप्लिकेशन कयूं 9 हेॾे मल्टीप्लाई कयूं टी हेॾे मल्टीप्लाई कयूं त थी वेंदो 9 टी प्लस 16 हेॾां थींदो 16t हीअ थींदो 9t प्लस 16 144 हेॾां थींदो 16t हिन खे वधीक सोल्व कंदासीं त 9 हेॾे वेंदो त हेॾां थींदो 7t 144 इक्वल टू 7t छो त 9 हेॾे वियो नेगेटिव थी वियो त हाणे 7 हेॾे डिवाइड कंदासीं त थींदो 144/7 हिकिड़ो आंसर इहो मिलियो टी जो हिन खे हाणे सोल्व कयूं त हीअ थींदो t प्लस 16/t इक्वल टू हिन जो स्क्वायर कयूं 9/16 क्रॉस मल्टीप्लिकेशन टी हेॾे मल्टीप्लाई कयूं 16 हेॾे मल्टीप्लाई कयूं 16 हेॾे मल्टीप्लाई कंदासीं थींदो 16t प्लस 256 टी हेॾे मल्टीप्लाई कंदासीं थींदो 9t 9t हेॾे ईंदो नेगेटिव थी वेंदो 256 हेॾे वेंदो नेगेटिव थी वेंदो हीअ थींदो 16t माइनस 9t इक्वल टू माइनस 256 हिते थियो 7t 16t मां 9t विया 7 हेॾां डिवाइड कंदासीं त t बराबरि थी वेंदो माइनस 256 डिवाइड बाए 7 ॿियो आंसर ई मिलियो त सॉल्यूशन सेट कहिड़ो थी वियो सॉल्यूशन सेट इक्वल टू 144 डिवाइड बाए 7 ऐं माइनस 256 डिवाइड बाए 7 ही थी वियो आंसर सॉल्यूशन सेट अहिड़े तरीक़े सां क्वेश्चन 5 बि साॻे तरीक़े सां सेम आहे हिन खे ज़ेड जे बराबरि वठंदासीं त ही 1/z थी वेंदो ऐं क्वेश्चन 6 बि सेम आहे हिन खे ज़ेड जे बराबरि वठंदासीं हीअ थी वेंदो 4/z ठीकु है क्वेश्चन 7 असीं हाणे सॉल्व कयूं था क्वेश्चन 7 खे साॻे तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां असां क्वेश्चन नंबर 1 सॉल्व कयो आहे अहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदासीं हिन खे असीं लेट में बराबरि ज़ेड जे वठंदासीं लेट z इज़ इक्वल टू y 1/4 हाणे हिननि ते ॿिन्ही ते स्क्वायर कयूं यानी z जो स्क्वायर कयूं त हेॾां थींदो y पावर 1/4 स्क्वायर त z स्क्वायर छा जे बराबरि थी वेंदी z स्क्वायर बराबरि थींदी हिन जो स्क्वायर कयूं त हे 2 ज़ा 4 यानी y पावर 1/2 z स्क्वायर थी y पावर 1/2 ऐं z हिन जे बराबरि थो हिन में पुट कयूं असां इक्वेशन 1 में पुटिंग इन इक्वेशन 1 त इक्वेशन 1 बिकम्स 5 पुटिंग इन 1 हीअ थींदो 5z स्क्वायर छो त इहो z स्क्वायर जे बराबरि आहे ऐं हीअ थींदो प्लस z माइनस 22 इक्वल टू 0 हिन जा फैक्टर्स फाइंड कंदासीं थींदो 5z स्क्वायर मल्टीप्लाई कयूं त 110 थियनि ऐं जोड़ कयूं त साॻो ई 10 अचनि माना 11 ऐं 10 हिन जा फैक्टर्स फाइंड कंदासीं फैक्टर्स त तव्हां मैट्रिक में बि सिखी आया आहियो मल्टीप्लाई कयूं त 110 थियनि माइनस 110 ऐं एड कयूं त +1 थिए माना हिन खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ कंदासीं अगरि जेकॾहिं असीं +1 थिए अगरि जेकॾहिं असीं लिखूं +11 माइनस 10 ॿिन्ही खे एड कयूं त साॻो ई 1 मिलंदो ऐं मल्टीप्लाई कयूं त 110 मिली वेंदो 5z स्क्वायर प्लस माइनस 10z प्लस 11z माइनस 22 इक्वल टू 0 हितां छा कॉमन आहे 5z कॉमन आहे 5z इज़ कॉमन z माइनस 2 हितां 11 कॉमन आहे z माइनस 2 इक्वल टू 0 ॿिन्ही में z माइनस 2 कॉमन z माइनस 2 5z प्लस 11 इक्वल टू 0 ॿिन्ही प्रोडक्ट 0 जे बराबरि आहे या त ही 0 जे बराबरि थींदो या ही 0 बराबरि थींदो इधर z माइनस 2 इक्वल टू 0 और 5z प्लस 11 इक्वल टू 0 z बराबरि ॿिनि जे थींदो हेॾां और हितां z बराबरि थींदो ही 11 प्लस आहे त हेॾे माइनस थींदो ऐं 5 डिवाइड में ईंदुसि रिप्लेसिंग वैल्यू ऑफ z जो वैल्यू रिप्लेस कंदासीं z खे असां सपोज़ छा जे कयोसीं
ज़ेड खे सपोज़ कयोसीं वाई पावर 1/4 जे वाई पावर 1/4 हिते पुट कंदा ज़ेड जी जॻह ते वाई पावर 1/4 इक्वल टू 2 ऐं हेॾां बि पुट कंदासीं वाई पावर 1/4 ज़ेड जी जॻह ते साॻियो ई वैल्यू पुट कंदासीं 1/4 1/4 कीअं ख़तमु थिए ॿिन्ही तरफ़ ना राइज़ पावर कंदासीं 4 राइजिंग पावर rising fourth both sides rising या fourth power both sides rising 4 power both sides हेॾा 4 पावर ॾींदासीं त y 1/4 पावर 4 ऐं इक्वल टू 2 जे मथां 4 पावर ॾींदासीं ही 4 में कैंसिल y थींदो 2 पावर 4 यानी 16 ऐं हेॾां बि 4 पावर ॾींदासीं हिन खे बि साॻे तरीक़े सां सोल्व कंदासीं y 1/4 पावर 4 -11/5 पावर 4 ठीकु त ही 4 में कैंसिल हिते y जो असांखे जवाबु मिलंदो हिते नेगेटिव कॾहिं बि वधी पावर हूंदो आहे इवन पावर हूंदो आहे त नेगेटिव बि पॉज़िटिव थींदो आहे 11/5 त सॉल्यूशन सेट थी वियो 16 ऐं 11/5 पावर 4 ही सॉल्यूशन सेट थी वियो क्वेश्चन नंबर 8 बि साॻे तरीक़े सां जीअं हीअं करे आया आहियूं हिते हिन खे बराबरि वठंदासीं ज़ेड जे त हीअ ऑटोमेटिकली Z² थींदो सॼो हिन खे सॉल्व कंदासीं वरी फैक्टर्स फाइंड कंदासीं ॿी स्टेप ईंदी वरी वैल्यू रिप्लेस कंदासीं आख़िर में हिते जीअं 4th पावर राइज़ कयोसीं त हुते वरी पावर राइज़ करिणो पवंदो असांखे एम छो त एम खे कटिणो आहे एम जीअं हिते 4 में कैंसिल थी आहे हुते एम में कैंसिल थी वेंदी यानी हुते तव्हांखे राइज़ करिणो आहे राइज़िंग एम पावर बोथ साइड हीअ बि साॻे तरीक़े सां सॉल्व थींदो इहो बि तव्हां पाण कजो सॉल्व यानी क्वेश्चन नंबर 8 साॻे तरीक़े सां हिन वांगुरु ई आहे ऐं 6 ऐं 7 क्वेश्चन नंबर 5 ऐं 6 हिन क्वेश्चन वांगुरु आहिनि इहे तव्हां पाण सॉल्व कजो